वेलकम नाज़रीन मूंखे टेलीलाइन ते जॉइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान एमपी रही चुकी आहे सोरठ थेबो साहिबा नून लीग सां उनजो ताल्लुक़ आहे। तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी अदा। मियां साहब जो बयानी उहो ई रहंदो त अचण सां ई एहतसाब अगरि उहो हुकूमत में अचे थो DGI अॻूणे DGI जीअं त उन पाण बि बयानु ॾिनो अॻूणे आर्मी चीफ जनरल बाजवा साहब खां या कंप्रोमाइज़ कयो आहे मियां साहब शहबाज शरीफ़ जी ॻाल्हियुनि ते अमल करे। ॾिसो शहबाज शरीफ़ त मूंखे न ख़बर कहिड़ी कंप्रोमाइज़ कई आहे, पर मियां साहब जी ॻाल्हि कंप्रोमाइज़ जी ॻाल्हि कान्हे का। ऐं मियां साहब जेको ई नारो हयो वोट को इज़त दो उहो हमेशह क़ाइमु रहंदो। उन ते ई जेको आहे सो कारबंद आहे। असांजो मक़सदु इहो न आहे त का हुकूमत मिले या न मिले, ॻाल्हि हुकूमत जी कान्हे। ॻाल्हि आहे त उहा जमहूरियत अचे जेका वाक़ई आवाम चाहे थो, आवाम जे वोट खे पेरनि हेठां रखियो न वञे। बिल्कुलु उन उसूल उन वियन ते आहे। मियां साहब हमेशह पंहिंजे उसूल ते रहियो आहे ऐं जे करे आवाम में मक़बूल आहे, जंहिंजे करे आवाम उनखे चाहे थो। वोट को इज़त दो जीअं त शहबाज शरीफ़ साहब चयो आहे, जीअं त हमज़ा शहबाज चयो आहे त मियां साहब कंहिं इंतकाम लाइ नथो अचे। मियां साहब जो माज़ी तव्हांजे साम्हूं आहे, मुंहिंजे साम्हूं आहे, हर जनरल सां हर जज सां उन माज़ी में जेको आहे उन जा रिलेशन बहितर न रहिया आहिनि, हर जनरल सां विड़ियो आहे। छा चवंदो? ॾिसो जंहिं बि जनरल जेको आहे सो जमहूरियत जो राता हुयो, जमहूरियत खे राता हुयो आहे ऐं हिकिड़े उन करोड़नि अवाम जे चूंडियल वज़ीर आज़म उन्हनि खे घर भेड़ो कयो आहे, उन्हनि खे मौत जी सज़ाऊं ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो मुल्क बदर कयो आहे। त ज़ाहिर आहे उन्हनि सां त जहिड़ो थींदो, उन्हनि सां त जहिड़ो थींदो। या बाबा डेम वारो जेको जज हो जंहिं बग़ैर कंहिं कसूर जे जेको आहे मुस्लिम लीग नून जे केतिरनि ई अॻवाननि खे जेको आहे सो न रुॻो सज़ाऊं ॾिनियूं, पर उन्हनि खे उन्हनि जी सीटुनि तां जेको आहे सो दस्तबरदार करायो। त मूंखे ॿुधायो त अहिड़नि जजनि छा हिन मुल्क खे तबाह कोन कयो आहे? अहिड़नि जजनि जे भुटो खे फांसी ॾिनी छा हिननि मुल्क खे तबाह न कयो? ज़ाहिर आहे जेके जज हुजे या जेको जनरल हुजे या जेको हुजे, जेके अहिड़े क़िस्म जा आहिनि उन जॾहिं मुल्कनि खे तबाह कनि था, मुल्क खे जमहूरियत खे तबाह कनि था, त पोइ ज़ाहिर आहे उन्हनि लाइ जहिड़ो थींदो उन्हनि सां उन्हनि जे ख़िलाफ़ त ॻाल्हाइबो। मियां साहब केस कयो जनरल रिटायर उन वक़्त जे परवेज़ मुशर्रफ साहब ते, छा थियो उन ते? मियां साहब जी पंहिंजी हुकूमत वई, पाण ॿाहिरि हलिया विया इलाज लाइ, तव्हांजे साम्हूं आहे। जनरल बाजवा साहब खे एक्सटेंशन ॾियण में तव्हांजो बि किरदारु हो, पीपल्स पार्टी जो बि हो, सभु हो। छा चवंदो इन ते? ॾिसो हाणे पहिरीं ॻाल्हि हीअ था चयो त उन वक़्त में जॾहिं मियां साहब वियो त मियां साहब खे पंहिंजी न्याणी समेत जेल में विधो वियो। हू तां आयो पंहिंजी बीमार ज़ाल खे छॾे, जेका मौत जे मुंहं में हुई, उनखे छॾे जेल में वियो। उन खां पोइ उनखे ज़हर ॾेई उनखे मारण जी कोशिशि कई वई। उन खां पोइ जॾहिं उहो इलाज लाइ वियो त पोइ हिकिड़ी मुख़्तलिफ़ पार्टियूं मिली करे इहे फ़ैसिलो कनि थियूं त कुझु शयूं मुल्क जूं हालतूं अहिड़ियूं आहिनि, जॻी हालतूं आहिनि त हिनखे एक्सटेंशन ॾियणी आहे, त उनजे करे ॾिनी वई। का इनजे करे कोन ॾिनी वई त असांजी जमहूरियत खे राताओ लॻे या उन्हनि लीडरनि ते जेको आहे सो हरू भरू एहतसाब इंतकामी कार्रवायूं वरितियूं वञनि, या उन्हनि जेके नाअहल उन्हनि खे हरू भरू ताक़तवर कयो वञे, जेके नाअहल हींअर जेको जेल में वेठो आहे। मियां साहब पंजाब जो लीडर आहे, मियां साहब पंजाब खे प्रायोरिटी ॾिनी आहे, चाहे वज़ीर आज़म हुजे चाहे हुकूमत खां ॿाहिरि हुजे, सिंध खे नज़रअंदाज़ कयो आहे। सिंध जे अंदरि हाणे बि तव्हांजी क़यादत कोन ईंदी आहे। शहबाज शरीफ़ साहब केतिरो आयो आहे, मरियम नवाज़ साहिबा केतिरी आई आहे, सिंध खे छो नज़रअंदाज़ कयो था? ॾिसो त पहिरीं आहे त मियां साहब पाकिस्तान जो लीडर आहे। उहो पाकिस्तान जी पूरी अवाम मियां साहब खे चाहे थी। अॼु जो करे तव्हां ॿाहिरि वञी करे माण्हुनि खां पुछो त उहो ई चवंदो त जेकॾहिं मुल्क में तरक़ी आणे थो, मुल्क में अमन आणे थो, त सही लीडर आहे, सही हुकूमत करे थो, त उहो नवाज़ शरीफ़ ई आहे। त इहे शयूं कोन्हनि के तव्हां ईअं न चओ त पोइ हुन सिंध खे कोन चयो। सिंध में 15 साल पीपल्स पार्टी जी हुकूमत रही, उन खां हिसाब किताब वठनि माण्हू, उन्हनि खां हिसाब किताब वठनि त उन छा ॾिनो? नवाज़ शरीफ़ त सिंध जो वोट कोन हो, पर हिते पंहिंजे मुल्क जे हिकिड़े सूबे खे अमन अमान ॾिनो, हिन सूबे खे जेको आहे सो मोटरवे ॾिनो,
इन सूबे खे जेको आहे सरकुल जे हवाले सां जेको आहे सो कमु कयो। अड़े केतिरा तरक़ियाती कम जेके मेन प्रोजेक्ट आहिनि उहे मियां साहब ॾिना। कीअं था चओ त उन्हनि जेको आहे सो सिंध सूबे खे जेको आहे अहमियत न ॾिनी। हालांकि उन में असांजी हुकूमत कोन हुई। 15 साल तव्हां पीपल्स पार्टी जी हुकूमत खे ॾिठो आहे, तव्हां ॾिसो त सिंध जी जहिड़ी हालत थी आहे उहा त सभिनी खे यादि आहे। पीडीएम जी जॾहिं हुकूमत हुई 16 महीना पीपल्स पार्टी में उनजो हिसो हुई, पीडीएम हुकूमत जो, पीडीएम जो त हिसो कोन हुई, हुकूमत जो हिसो हुई। उन जी कारकर्दगी जीअं त शायदि खाकान अब्बासी साहब चए थो त उन जो वोट जो फ़र्क़ु पवंदो पंजाब में नून लीग खे, छा चवंदो इन ते? ॾिसो वोट जो फ़र्क़ु कोन पवंदो। हालतुनि जूं ॻाल्हियूं शयूं थियूं आहिनि, पर माण्हू जॾहिं माण्हू दाऊ कंदा छो त महिरबानी थींदी आहे त माण्हू परेशान ज़रूरु थींदो आहे, पर हक़ीक़त रियलिटी त इहा आहे त इहा जेका तबाही आहे हिन मुल्क में, जेका हिन वक़्त में आहे 15 महीननि जी जेका पीडीएम पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, उन जेको आहे सो उन जे वस जी ॻाल्हि त कोन्हे। जेका तबाही आंदी अथई उहा त तमामु घणो जेको आहे सो हिकिड़ी नाअहली ऐं हिकिड़ी मुल्क दुश्मनी वारो किरदारु अदा कयो जेको आहे न्याज़ी, त ज़ाहिर उनजे करे थियो न, उनजे करे थियो। बाक़ी शयूं त जेको आहे सभिनी खे ख़बर आहे त कहिड़ी तबाही कई, कंहिं कहिड़ी तबाही कई आहे। पीपल्स पार्टी बार बार इलेक्शन जी तारीख़ जी ॻाल्हि करे थी, इलेक्शन कमीशन खां डिमांड करे थी। इलेक्शन जे हवाले सां तव्हांजी पार्टी, तव्हांजी क़यादत ख़ामोश छो आहे? ॾिसो असांजी पार्टी कॾहिं बि ख़ामोश कोन रही आहे। आइन कानून जे मुताबिक़ हली आहे, पर इलेक्शन कराइण असांजी पार्टी या ॿियनि जो कमु कोन्हे को। इलेक्शन कमीशन जो कमु आहे न, त उहा इलेक्शन कराए। बिल्कुलु जेको आहे सो इलेक्शन जी तयारी में सभु को, असां बि इलेक्शन जी तयारी में आहियूं। इलेक्शन जे हवाले सां त जेको आहे सो असांजे हथ में त कोन्हे। इहे शयूं तव्हां जेके उहे पार्टियूं आहिनि जेके हाणे ॿियनि पुॼी नथियूं सघनि त पोइ हरू भरू नून लीग जो वारो आहे। इहे थोरी आहे त जेके नवाज़ लीग नून लीग या पार्टी जे हवाले सां न हुजनि उहे बि त उनजो ॾोहारी बि नून लीग आहे। इहे शयूं ईअं त नथियूं थियनि। इहा सभिनी खे ख़बर आहे त केरु इलेक्शन कराईंदो आहे, केरु न कराईंदो आहे। बीबी साहिबा जीअं जलावतनी करे जॾहिं बि आई त हिकिड़ो वॾो इस्तेक़बाल, वॾियूं तयारियूं थींदियूं हुयूं, तव्हांखे पाण ख़बर आहे, चाहे कराची में हुजे या लाहौर आई हुजे। मियां साहब जो अचण जो आहे का तयारी नज़र नथी अचे, जोश नज़र नथो अचे, वलवलो नज़र नथो अचे, छा सबबु आहे? तव्हां ॾिसो त हिकु हिकु सिंध जहिड़े शहर में ॻोठ में तयारियूं आहिनि। हींअर बि मां वञा पई, जेको असांजी पार्टी जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम रखियल आहे। हर शहर हर ॻोठ में जेको आहे सो असांजी तयारियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदो त इंतिहाई शानदार तारीख़ी इस्तक़बाल थींदो नवाज़ शरीफ़ साहिब जो। वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, मैशियत, सियासत, मैशियत जी बहितरी जी तरफ़ जीअं त डॉलर जीअं घटि थिए थो वञे थो। इलेक्शन जो पीपल्स पार्टी सिर्फ़ु ऐलान करे थी। मियां साहब जो नैरेटिव जेको बयानियो आहे, वॾो सख़्तु बयानी हो, तव्हांखे पाण ख़बर। उन खां पोइ उहो ॿाहिरि जीअं त इलाज लाइ हलियो वियो। अॼु मियां साहब उन बयानीअ ते कंप्रोमाइज़ कयो आहे शहबाज शरीफ़ जी मुलाक़ात खां पोइ, या उन बयानीअ ते अॻिते हली करे जलसनि जुलूसनि में ॻाल्हि ज़रूरु कंदो। ऐं नाज़रीन, इन सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।